ख़बर अवां सां शेयर करियूं पिया। नेप्रा वटि हिक महीने लाइ बिजली जी क़ीमत में 70 रुपया 13 पैसा फ़ी यूनिट वाध जी दरख़्वास्त दाख़िल कई वई आहे। नाज़रीन, अवां खे आगाह कयूं पिया, नेप्रा वटि हिक महीने लाइ बिजली जी क़ीमत में 70 रुपया 13 पैसा फ़ी यूनिट वाध जी दरख़्वास्त दाख़िल कई वई आहे। सेंट्रल पावर परचेसिंग एजेंसी बिजली जी क़ीमतुनि में वाध जी दरख़्वास्त नेप्रा वटि जमा कराई वई। नेप्रा मूजिब जनवरी जे फ्यूल एडजस्टमेंट लाइ दरख़्वास्त जमा कराई वई आहे। दरख़्वास्त में चयो वियो आहे त जनवरी में 7 अरब 96 करोड़ यूनिट बिजली डिस्ट्रीब्यूशन कंपनी खे विकिरो कई वई आहे। ख़बर अवां सां शेयर करियूं पिया। नेप्रा वटि हिक महीने लाइ बिजली जी क़ीमत में 70 रुपया 13 पैसा फ़ी यूनिट वाध जी दरख़्वास्त दाख़िल कई वई आहे। सेंट्रल पावर परचेसिंग एजेंसी बिजली जी क़ीमतुनि में वाध जी दरख़्वास्त नेप्रा वटि जमा कराई वई। नेप्रा मूजिब जनवरी जे फ्यूल एडजस्टमेंट लाइ दरख़्वास्त जमा कराई वई आहे। दरख़्वास्त में चयो वियो आहे त जनवरी में 7 अरब 96 करोड़ यूनिट बिजली डिस्ट्रीब्यूशन कंपनी खे विकिरो कई वई। ख़बर अवां सां शेयर करियूं पिया। नेप्रा वटि हिक महीने लाइ बिजली जी क़ीमत में 70 रुपया 13 पैसा फ़ी यूनिट वाध जी दरख़्वास्त दाख़िल कई वई आहे। सेंट्रल पावर परचेसिंग एजेंसी बिजली जी क़ीमत में वाध जी दरख़्वास्त नेप्रा वटि जमा कराई वई। नेप्रा मूजिब जनवरी जे फ्यूल एडजस्टमेंट लाइ दरख़्वास्त जमा कराई वई आहे। दरख़्वास्त में चयो वियो आहे त जनवरी में 7 अरब 96 करोड़ यूनिट बिजली डिस्ट्रीब्यूशन कंपनी खे विकिरो कई वई।